मित्रो, घणो कुछ करण खां पोइ बि दुनिया जे अॻियां असां पंहिंजी ॿोली, संगीत ऐं संस्कृतीअ जी खुशबू पेश करे न सघिया आहियूं। अॼु ताईं जिन पंहिंजी संस्कृतीअ खे उजागर रखण जी कोशिश कई, नालो रोशन करे रब ॾांहुं रवाना थी विया। हींअर जवाबदारी आहे ईंदड़ पीढ़ीअ ते। कल्चर इज़ accumulated wealth of our ancestors. It is our duty to add something and pass on to the future generation. संस्कृति असांजे बुज़ुर्गनि जी ॾिनल जागीर आहे। असांजो कर्तव्य आहे त उन में कुझु जोड़े ईंदड़ पीढ़ीअ खे ॾियूं, न त हू असांखे मयार ॾींदा। असांजी संस्कृति सिंध माथरी जी आहे, जेका 5000 साल पुरानी आहे। संगीत असांजे नस नस में भरियल आहे। अॼु भेट करे ॾिसूं त अंग्रेज़ी, हिंदी, ॿियनि ॿोलियुनि जे साम्हूं सिंधी ॿोलीअ जी संस्कृति तमामु पुठिते आहे। इहो सच आहे त असांखे पंहिंजी ज़मीन कोन्हे, पर अॼु ज़मीन जी ज़रूरत कोन्हे। टीवी ऐं इंटरनेट जो ज़मानो अची वियो आहे। बसि ज़रूरत आहे कलाकारनि जी। उन्हनि खे ॻोल्हे कढणो आहे, उन्हनि खे तयारु करिणो आहे, उन्हनि खे सहूलियतूं ॾियणियूं आहिनि। इहा चवणी आहे त टैलेंट इज़ रेयर, इट इज़ द ड्यूटी ऑफ कम्युनिटी टू नर्चर इट। सहूलियतूं ॾींदासीं त कलाकार थियण में काई देरि न लॻंदी, न त सिंधी ऐं सिंधियत सिर्फ़ु नाले में रहिजी वेंदी।